बिग विकेट हरदास रमीज़ वाकई बिग विकेट। एहसान चांडो एक स्टाइलिश बैट्समैन है, बेहतरीन हिटर विकेट हुई थरेचा टाइगर्स जी। हाणे बैटिंग ते आहे राशिद चांडियो। राशिद बॉलिंग ते आहे कैप्टन नसीर। आओ हेड, जबरदस्त हेड है। सिक्स ॿाहिरनि खां पुछो, ॿाहिरनि खां पुछो जेको अवस्था ॿाहिरनि खां पुछो। एम्पायर जो काशन जो इंतज़ार आहे। एम्पायर ॾिसूं हिकु रन्स घणियूं ठहियूं, हिकु काॾा ठही। राशिद तो वरियां बीठो आहे न। परवेज़ छा घणो ठहियो, स्कोर घणो ठहियो? रन्स न ठही आहे, रन्स न ठही, रन्स न ठही। ज़बरदस्त फील्डिंग कई अख्तर, यकीनन 6 रन्सूं सेव कयूं। आउट, ज़बरदस्त बॉलिंग कैप्टन जी राशिद चांडियो, हार्ड हिटर बैट्समैन आउट थी पवेलियन ॾांहुं वापसि। ॿियो वॾो नुक़सान थरेचा टाइगर्स खे। राशिद चांडियो आउट थी पवेलियन ॾांहुं वापसि। रमीज़ जो रहमत वरी बैटिंग कई थी, या ख़बर ॾिठई रहमत जी बैटिंग डिलीट करे छॾियो रमीज़? वाह जियो जियो। हा साईं रमीज़, रहमत जी थोड़ी तारीफ़ कर रमीज़। रहमत घणो ठाहियो रहमत? 17 बालनि में 43 ठाहियो रहमत थई। एहसन जी कट करे छॾियो फर्स्ट बॉल ते ही। ज़बरदस्त मुक़ाबलो एहसन में आहे बैटिंग ते। नहीं यार मेरा को देर हो गया। हादा पता नहीं कहाँ दे। नसीर बॉल कराइंदो ज़हीर ते, और ज़बरदस्त बॉलिंग, ज़बरदस्त बॉलिंग है, ज़बरदस्त लाइन, ज़बरदस्त बॉलिंग है कैप्टन नसीर जी। बॉल कराइंदो नसीर ज़हीर ते। शॉट ब्यूटीफुल, बेहतरीन सिक्स, भरपूर फ़ाइदो शॉट डिलीवरी जो ज़हीर जे बल्ले मां बेहतरीन सिक्स। हाजी खान कसरदा वेलकम भाईजान भाई। बाद में देखूंगा और व्हाट्सएप में वॉइस करूंगा। सही है। नो बॉल, एम्पायर काशन है, फुल टॉस डिलीवरी, ज़बरदस्त शॉट खेड़ी ज़हीर। फर्स्ट बाउंड्री आई थरेचा टाइगर्स जे तरफा। टारगेट अदा, टारगेट वफ़ा उमेर अदा 125 जो। फर्स्ट ओवर में एहसान चांडियो आउट थी पवेलियन वापसि। 3 रन सुठियूं। सेकंड ओवर जारी आहे जंहिंमें 1 छक्को लॻो आहे ऐं फ्री हिट डिलीवरी, फ्री हिट डिलीवरी ज़हीर ते। नसीर कराइंदो। एम्पायर कॉशन। बॉल मौसम अॼु ज़बरदस्त आहे, पोइ बि गर्मी ई थोरी घणी बॉलरनि खे थिए थी जो रनिंग कंदा मुक़ाबिलो थी सघे थो। हा मुक़ाबिलो थी सघे थो, सही था चओ हिम्मत। शॉट अगेन ब्यूटीफुल,
जबरदस्त बैटिंग है जहीर जी, बेहतरीन सिक्स है। जबरदस्त मुकाबलो। बिन ओवरनि जे इख्तिताम ते टोटल स्कोर थरेचा टाइगर जो 17, ॿ विकेटुनि जे नुक़सान ते। पहिरें में 3 ऐं हिन में 14, 2 छक्का ऐं 1 नो।